अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़न जी न पुॼाणिया हर एवॉर्ड कहाणिया सां गॾु तव्हांजे साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियां। 2011 में हिकिड़ो फंक्शन थियो हुयो सुमरा नेशनल काउंसिल जे पारां हिते कराची में। उन में अली गुल मल्हा ऐं मां विया हुआसीं। असांजे लाइ शील्ड बि उन्हनि रखी, एवॉर्ड आहे एक्सीलेंसी एवॉर्ड, हिक ॿिए लाइ इज़त सहब ऐं हमदर्दी। सुमरा नेशनल काउंसिल हिकिड़ी हिते सूमरनि जो फंक्शन हुयो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची में जॾहिं मां आयो हुउसि शुरू में, जॾहिं अञा KTN चैनल आयो हुयो, बम्बई होटल में हुननि जी ऑफिस हुई, त सूमरा नेशनल काउंसिल जो ई प्रोग्राम हुयो जेको अब्दुल्ला हारून रोड ते, अब्दुल्ला हारून जिमखाना हुयो शायदि, उते फंक्शन हुयो जिते अली गुल मल्हा सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई। उनखां पहिरियां त स्टेज ते कमु कंदा हुआसीं गॾु, उनखां पोइ अली गुल हिते हलियो आयो, कराची में PTV ते कमु कंदो हुयो। KTN ते बि उनजो कमु शुरू थी वियो। ऑन एयर थियण खां पहिरियां ई उन्हनि जा ड्रामा रिकॉर्ड थी विया ऐं टेस्ट ट्रांसमिशन में प्रोमो हलंदा ॾिसंदो हुउमि। त उन सुमरा नेशनल काउंसिल में ई अली गुल मल्हा ऐं अहमदुल्ला टोनी, ॾाढो सुठो आर्टिस्ट, अलाह सां जनम नसीब करेसि। तव्हां हुनखे ॾिठो हूंदो, जेके सीनियर असांजा माण्हू आहिनि, ख़ासि करे कॉमेडी रोल कंदो अहमदुल्ला टोनी, ऐं चश्मो पाईंदो हुयो, उन सां हुनजो पेयर हूंदो अली गुल जो। सुमरा नेशनल काउंसिल में फंक्शन हुयो, असां बि उते विया हुआसीं। ऐं जेको माण्हू मिले पोइ उते चए साईं मां बि सूमरो आहियां, मां बि सूमरो आहियां। सो सभई सूमरा कम्यूनिटी जो हिकिड़ो फंक्शन थींदो हर साल, उते सभई सूमरा गॾु थींदा हुया, कराची में जेके रहनि था या जेके ॿियनि शहरनि में हिकिड़ो वॾो फंक्शन थींदो हुयो जंहिंमें डिनर बि हूंदो हुयो। उते परफॉर्म करणु आया हुआ अली गुल ऐं अहमदुल्ला। उते मुंहिंजी मुलाक़ात थी अली गुल सां। मूं चयोमांसि यार मां बि आयो आहियां KTN चैनल ते कमु करण जे चकर में, त हुन चयो त भरिसां ई ऑफिस आहे, त बसि असां एंट्री करे हलूं था, तोखे मिलायां थो। उते नूर जोखियो साहिबु आहे, या अतहर काज़ी साहिबु उते वेहंदो आहे, अली काज़ी साहिबु वेहंदा आहिनि। पोइ ईअं उते मुलाक़ात थी वई, उन्हनि ते स्टेज ते परफॉर्म कयो, असां त एज़ अ गेस्ट विया हुआसीं। पोइ वरी 2011 में उन्हनि जो ई हिकिड़ो फंक्शन थियो हुयो हिते नीपा वटि कंहिं शादी हाल में। उते मूंखे ई एक्सीलेंसी एवॉर्ड उन्हनि ॾिनो हुयो मुंहिंजे नाले सां, सोहराब सूमरो TV आर्टिस्ट बेस्ट परफॉर्मेंस फ्रॉम सूमरा नेशनल काउंसिल। अच्छा, मूंखे ख़बर न हुई त को सूमरा नेशनल काउंसिल हिकिड़ी इहा बि आहे, वरी ॿी बि आहे आल सिंध सूमरा इतिहाद, मुख़्तलिफ़ आहिनि ऑर्गेनाइज़ेशन्स। पोइ हिकिड़ो माण्हू मूंखे मिलियो किथे, उन वरी चयो साईं तव्हां हिन में कीअं विया हुयो? मां चयो साईं, हुन चयो त इहा फेक आहे ऑर्गेनाइज़ेशन। मां साईं फेक हुजे या ओरिजिनल हुजे, असां त हुते परफॉर्म करणु वियासीं ऐं असांजे लाइ एवॉर्ड रखियो, उहो असां वरितोसीं। त हुन चयो न साईं मां तव्हां ते केस कंदुमि त तव्हां हिन फेक ऑर्गेनाइज़ेशन में छो विया परफॉर्म करणु। मां चयो साईं हीअ त असांजो पंहिंजो सूमरनि जो फंक्शन हो, पर जेकॾहिं कंहिं ॿी कम्यूनिटी जो बि हुजे त असां हुन में बि वञूं, असां आर्टिस्ट माण्हू आहियूं, पंहिंजी परफॉर्मेंस कईसीं, पेमेंट वरितीसीं। हुन चयो न साईं तव्हांखे न वञणु खपंदो हिन में, मां तव्हां ते केस कंदुमि। मां साईं तव्हां कयो केस त को असांखे मशहूरु थियूं। बहरहाल पोइ ख़बर पई त उहो अञा मज़ाक पियो करे, सूमरो ई हुयो उहो बि। उहो पोइ ख़बर पई त उहो उन्हनि जो एंटी ग्रुप हुयो। बहरहाल इहो थींदो रहंदो आहे, एंटी ऑर्गेनाइज़ेशन्स ठहंदियूं रहंदियूं हिक ॿिए जे मुक़ाबले में। पोइ इहो एवॉर्ड जेको हीअ शील्ड तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहा मूंखे हुते मिली हुई सूमरा नेशनल काउंसिल जे तरफ़ां। ऐं उन्हनि जी फंक्शन में 2002 में अली गुल मल्हा सां उते मुलाक़ात थी हुई, हिकिड़े वॾे गैप खां पोइ। स्टेज ते त कमु कंदा हुआसीं सखर में, अली गुल कंदकोट खां ईंदो हुयो, उते सखर हिकिड़ो ड्रामो थियो हुयो, जुर्म की सज़ा हुयो नालो हुनजो शायदि, या बेवफ़ा सनम बेवफ़ा, ईअं कुझु नालो हुयो, जंहिंमें पहिरियों भेरो शमन अली मीराली साहिब जो एल्बम आयो हुयो जॾहिं, बिस्मिल्लाह क्या बिस्मिल्लाह, त पहिरियों भेरो शमन अली मीराली साहिब हुन में हीरो जो कैरेक्टर कयो हुयो, ड्रामे में एक्टिंग कई हुई स्टेज में। ऐं वहीद हिकिड़ो वरी विलन हुयो हुन ड्रामे में। ऐं हुन ड्रामे में असां ॾाढो प्यारो दोस्त जयराम दास कुकरेजा, जेको त हाणे माइग्रेट करे वियो आहे इंडिया, मुंबई में रहंदो आहे, त वॾो ऑर्गेनाइज़र थी वियो आहे ऐं कोऑर्डिनेटर थी वियो आहे, शोज़ वॾा वॾा अरेंज करे पियो। उहो उन ड्रामे जो प्रोड्यूसर हुयो, हीरो बि हुयो। ऐं उन ड्रामे में ख़ासि ॻाल्हि इहा हुई त उनजो जेको डायरेक्टर हुयो आगा सिकंदर, लाला सिकंदर पठान शिकारपुर वारो, उहो उन शो जो ऑर्गेनाइज़र बि हुयो, ड्रामे बि हुयो। हुन में सभिनी खे उन गॾु कयो। रशीद कुमार साहिबु मरहूम उते आयो हुयो। अली गुल मल्हा बागड़ी जो कैरेक्टर कंदो, ॾाढो सुठो, त उनखे कंदकोट मां घुरायो वियो। त उते असांजी 93 में मुलाक़ात थी अली गुल मल्हा सां पहिरियों दफ़ो, जंहिंमें वरी जेसिताईं ड्रामे में देरि हुई त वरी मूंखे मोकिले छॾियो त तूं जेसिताईं एंटरटेन कर माण्हुनि खे। उते मूं मुख़्तलिफ़ पैरोडीज़ वग़ैरह अदा करण जूं ॿुधायूं। उतां असांजी दोस्ती शुरू थी। उनखां पोइ जेको गैप अची वियो 93 खां पोइ, मां उते ई हुयुसि, रेडियो ते बि कमु कयो, रेडियो पाकिस्तान खैरपुर ते 93 94। छो जो मूंखे ख़बर हुई त PTV ते ॾिसंदा हुआसीं, असांखे दोस्त ॿुधाईंदा अची, मज़हर शेख मरहूम या सईद वाघो खे ॾिसंदा। सईद वाघो पनियाकिल जो ॾाढो सुठो आर्टिस्ट, जेको तव्हां ॾिठो हूंदो अॼुकल्ह क्लिप्स हलनि था, हथे लीडर आयो साईं, लीडर असांजा पुराणा दोस्त हुया, उहे ॿुधाईंदा त PTV में अंदरि वञणु वॾो मसइलो आहे।
ऐं हाणे मां तॾहिं चवंदो आहियां अॻे PTV में अंदरि वञणु ॾींदा, हाणे अंदरि वञूं त ॿाहिरि नथा छॾनि। सो उन दौर में अली गुल मला निकिरी आयो हिते ऐं उहो PTV ते कैरेक्टर कंदो नंढा नंढा, ॾिसंदा हुआसीं, हुनखे दिलि ख़ुशी थींदी त असां स्टेज ते कमु बि कयो त हाणे TV ते बि अचे पियो। पोइ वरी 2002 में असांजी हिते अची कराची में मुलाक़ात थी। पहिरियां दोस्ती असांजी 93 खां वठी हलंदी अचे थी अञा ताईं माशाल्लाह। सो हिन एवॉर्ड जी इहा कहाणी हुई त हिन जे ज़रे घटि माना मूं ते केस थियण वारो हुयो त तव्हां हिन जे शो में छो वियो। सो कॾहिं कॾहिं असां सां ईअं बि थींदो आहे। सो इहा हुई अॼु जे हिन एवॉर्ड कहाणी जेका मां तव्हांखे ॿुधाई, पंहिंजी ज़िंदगीअ जो तजुर्बो शेयर कयो। नेक्स्ट वरी कहिड़ो एवॉर्ड आहे, उन में पुठियां कहिड़ी कहाणी आहे, इहो ॾिसण जे लाइ वरी तव्हांखे सुभाणे ताईं इंतज़ारु करिणो पवंदो। नेक्स्ट वीडियो जेका मुंहिंजी ईंदी उन जी वरी एवॉर्ड जी हिकिड़ी अलॻि कहाणी हूंदी। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।